अश्शहरुल हराम बिश्शहरिल हराम वल हुरमातु क़िसासुन फमन इक़्तदा अलैकुम फ़अतदू अलैहि बिमिस्लि मा इक़्तदा अलैकुम वत्तक़ुल्लाह वअलमू इन्नल्लाह मअल मुत्तक़ीन आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम सदक़ रसूलुल नबी। अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात इरशाद फरमायो त हुरमत जा महीना हुरमत जे महीननि सां आहिनि ऐं हुरमतूं बदिलो आहे हुरमतुनि जो। इन मां मुराद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐं उनजे असहाबनि खे जॾहिं मोटायो वियो जॾहिं इहराम शरीफ़ बधी आया हुआ, वरी अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿिए साल में उमिरि जी सआदत अता फरमाई। इहराम सां आया हुआ, मोटी विया हुआ ऐं अल्लाह जो महबूब इहराम ॿधी करे निकितो, सहाबी बि इहराम ॿधी करे उमिरि शरीफ़ जे लाइ रवाना थिया। जॾहिं मुशरिकनि सां इहो मुआइदो थी वियो त तव्हां हिन साल मोटी वञो, ॿिए साल अव्हांखे असां रस्तो ॾींदासीं, तव्हां अचिजो बैतुल्लाह में बि तव्हां तवाफ़ बि कजो, उमिरो शरीफ़ कजो। असाब इकराम इन ॻाल्हि खे पसंदि न कयो। असां तयारु थी आया आहियूं, इहराम ॿधी उतां निकिता आहियूं, असां ईअं छो मोटी वञूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात जी घरवारी हज़रत बीबी उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ु कयो त सुहिणा हबीब, जेसीं तव्हां इहराम न लाहींदव न तेसिताईं साहाबी इहराम न लाहींदव। तव्हां इहराम लाहियो त साहाबी बि इहराम लाहियो। हुननि में वॾी शिदत हुई। ही मके पाक जी हुदूद में अची पहुता आहियूं, हरम में हितां छो मोटी वञूं, जंग करे बि असां इहो उमिरो शरीफ़ कंदासीं। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात पाण इहराम खे लाथाऊं। हुन में मसलत कहिड़ी हुई त शिदत वारे पासे खे अख़्तियार न कजे, सख़्ती वारे पासे खे, जहिड़े वारे पासे खे अख़्तियार करणु जहालत आहे। जेकॾहिं अमन सां कमु थिए थो पियो त अमन वारे पासे खे अख़्तियार कजे। जो माल बि क़ीमती आहे, जान बि क़ीमती आहे, इस्लाम सम्झाए थो असांखे, तालीम ॾिए थो पियो त ख़बरदार। ऐं जेकॾहिं आसानी सां ऐं सम्झोते सां सलाह सां कमु थिए थो त उनखे तरजीह ॾियो। अलाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात उतां अची पंहिंजे सहाबनि खे वापसि ॿिए साल ते जॾहिं अलाह जो महबूब वरी सहाबनि सां गॾु इहराम ॿधी आयो, मके वारनि पासदारी कई, अलाह जे महबूब खे अचण ॾिनो। अंदेशो हुयो दुश्मन आहे त घर में दाख़िल थी असांजे मथां हमिलो कनि, हुननि जी जाइ आहे, हुननि जा घर आहिनि, हुन ॻोठ ते क़ाबिज़ आहिनि। असां बि इकराम सोचणु लॻा जेकॾहिं जहिड़ो थी पई त पोइ कमु कीअं थींदो। असां त इहराम में आहियूं ऐं ॿ शयूं आहिनि, हिकु इहराम, ॿियो हरम शरीफ़। इहराम जी हालति में बि नुक़सानु न करिणो आहे, उनजी बि पासदारी करणी आहे। ॿियो हरम जो बि लिहाज़ रखिणो आहे, हरम जे अंदरि बि ममानत थियल आहे। इहो सोचणु लॻा त अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात आयत मुबारक खे नाज़िल फरमायो त अश्शहरुल हराम बिश्शहरिल हराम वल हुरमातु क़िसासुन। जेकॾहिं उहे मुशरिक हरम जो एहतराम नथा कनि ऐं हरम जे अंदरि तव्हांजे मथां ज़्यादती कनि था, त हाणे रब जे तरफ़ां तव्हांखे बि इजाज़त आहे त तव्हां उनजो दिफ़ा कयो ऐं उन्हनि हुजे लड़नि त तव्हां उन सां लड़ो। इहो हुरमतुनि जो बदिलो आहे, ॾाढो हुरमत। ऐं ॿिए नंबर में जंहिं महीने में तव्हां आया हुआ, वरी उन महीने में तव्हां उमिरि ते आया हो, अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकात वरी तव्हांखे उनजो बदिलो अता फरमाए त फमन इअ्तदा अलैकुम फ़अतदू अलैहि। उहे जेके तव्हांजे मथां ज़्यादती कयाऊं, कंहिं उनखे लॾाए कढियूं, उन्हनि जी मिल्कियतुनि खे कब्ज़ा कयूं, थोड़नि खे शहीद करे छॾियूं, वॾी तकलीफ़ ऐं अज़ियत सां असाब इकराम जी ज़िंदगी गुज़री। अल्लाह ताला फर्ज़ जेकॾहिं तव्हांजे मथां उन ज़्यादती कई आहे, फ़अतदू अलैहि बिमिस्लि मा इअ्तदा अलैकुम, पोइ उन सां तव्हां उनखां एतिरो बदिलो वठो जेतिरो हुननि तव्हांखे तकलीफ़ ॾिनी, उनखां वधीक न। जेकॾहिं तव्हांखे इंतकाम जो इरादो आहे त ईअं कयो, वत्तक़ुल्लाह, ऐं अलाह खां ॾिजो, वअलमू अन्नल्लाह मअल मुत्तक़ीन, ॼाणो त बेशक अल्लाह ताला परहेज़गारनि सां गॾु आहे। अॻिते फरमाए त वअनफ़िक़ू फ़ी सबीलिल्लाह वला तुल्क़ू बिअयदीकुम इला तहलुकत।
अल्लाह जी राह में ख़र्च कयो ऐं न विझो तव्हां पाण खे पंहिंजे हथनि सां हलाकत में, पंहिंजे हथनि सां पाण खे हलाकत में न विझो। नेकी कयो, इन अल्लाह युहिब्बुल मुहसिनीन, बेशक अल्लाह ताला नेकी कंदड़नि खे पसंदि फरमाए। फरमाए त अल्लाह जी वाट में ख़र्च कयो ऐं न हलाकत में विझो पंहिंजो पाण खे पंहिंजे हथनि सां। जेके माण्हू अल्लाह जी राह में पंहिंजे माल मां ख़र्च नथा कनि, इहे गोया खे पाण खे हलाकत में था कनि। ज़कात अदा न कई माल जी, हलाकत में विझी छॾी पाण खे, या मञी पुछा थी या माल खे पंहिंजे हक़दारनि खां रोके रखिया आहिनि, इहो माल बि तिन खे हलाक कंदो। जेके हक़दार आहिनि खे हक़ न ॾिना आहिनि, जंहिंजो शरई आहे असां हक़ मिले पियो ऐं उन्हनि खे तूं रोके छॾियो, त पंहिंजे हथनि सां पाण खे हलाकत में न विझो, पंहिंजो पाण हलाकत में न विझो ऐं अल्लाह जी राह में तव्हां ख़र्च कयो। यानी जेको हक़दारनि खे हक़ ॾिए थो पियो न माइटनि में ई, इहो बि अल्लाह जी राह में ख़र्च आहे। इहो बि ख़ुदा जो कानून आहे, छो अल्लाह त इहो कानून ॾिनो आहे न, हिन जो हक़ु हेतिरो आहे, हिन जो हक़ु हेतिरो आहे, जेकॾहिं उनखे अदा थो करे त इहो बि अल्लाह जी राह आहे। ऐं हिन मां हिकिड़ी ॿियो बि इशारो आहे, कहिड़ो भला तुलकू बि ऐदीकुम इला तहलुका, पंहिंजे हथनि सां पाण खे हलाक न कयो। यानी ख़ुदकशी बि आहे इशारो। जेके माण्हू पाण खे पाण मारिनि था, पाण खे क़तलु कनि था, ख़ुदा ताला जी ज़ाते बाबरकात फरमाए त मां तव्हांखे क़ीमती ज़िंदगी अता फरमाई आहे, तव्हां उन ज़िंदगी जो क़दुरु न कयो ऐं उन ज़िंदगी खे तव्हां कीअं था ज़ाया कयो, पंहिंजे हथनि सां पाण खे हलाक न विझो। अभी ये कई इस्लाम जी हदीस पाक आहे, जेको माण्हू ज़हर खाई मरे थो, जेको माण्हू जबल खां पाण खे हेठो चलाए, जेको माण्हू खंजर खणी पंहिंजे पेट खे फाड़े थो, पाण फर्ज़ क़यामत जे ॾियारे अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थींदो, उहो इन हालत में हाज़िर हूंदो जो खंजर उहो हथ में पंहिंजे पेट खे फाड़ींदो, उहा ज़हर वारी शीशी हथ में हूंदसि, घड़ी घड़ी पीअंदो ई, वरी मरंदो, वरी जहिड़ो थींदो, वरी मरंदो। पाण फर्ज़ तव्हांजो जनम जी बाहि जे अंदरि बि जेको पाण खे पाण हलाक करे मारे थो पियो, जबल खां चलाए थो, फरमाए त क़यामत ताईं उहो जबल खां जनम में किरंदो रहंदो। यानी जहिड़े हाल में पाण खे मारे थो पियो, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात ईअं न सम्झे इहो आज़ादु थी वियो पाण खे मारे, छो जो माण्हू पाण खे मारे थो छुटकारे जे लाइ, निजात मां हासिलु कयां, मुसीबतूं थी वियूं आहिनि, मां पाण खे मारे करे मां पाण खे आजो थो कयां। पर इन शख़्स जे लाइ एॾो ख़ुदा वटि कहर आहे, एॾो अज़ाब आहे, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात दाइमन इहो अमल उनजे मथां रहंदो जेसीं क़यामत क़ाइमु थिए, तेसि ताईं घड़ी घड़ीअ पियो पाण खे मारींदो, घड़ी घड़ी पियो पाण जहिड़ो थींदो वरी मारींदो, जहिड़ो थींदो वरी मारींदो। पाण फर्ज़ उहो ज़हर उनजे हथ में हूंदो, पीअंदो ईंदो, वरी मरंदो, वरी उनजा आंड्रा फाटंदा, वरी उनजो पेट फाटंदो, वरी उनजी सिहत सही थींदी, वरी जिस्म सही थींदो, वरी ज़हर पीअंदो। क़यामत ताईं उनजे मथां इहो अज़ाब। तंहिं करे अल्लाह ताला जी ज़ाते बाबरकातनि आयत मुबारक में इहा बि मना फरमाई त ख़बरदार पाण खे हलाक न कयो पंहिंजे हथनि सां, हिन में निजात छुटकारो न आहे। हिकिड़ो इंसानु जेकॾहिं पाण खे मारे थो, छाजे लाइ थो मारे? सिर्फ़ु हुनजी पंहिंजी उमेद पूरी न थी, पंहिंजी अदा मुंहिंजी उमेद पूरी न थी थिए, मां पाण खे मारियां, माण्हू चए थो इहो ॼाओ ई पंहिंजे लाइ आहे, इहो जीए बि पंहिंजे लाइ पियो न। पर इहो बि त सोचणु घुरिजे न त तुंहिंजी ॿियनि खे बि ज़रूरत आहे, ख़बर कोन्हे तोखे पंहिंजी जान जी ज़रूरत न आहे, पर तुंहिंजे अमड़ खे त ज़रूरत आहे, तुंहिंजे अबे खे त ज़रूरत आहे, तुंहिंजे रिश्तेदारनि खे, तुंहिंजी घरवारी खे त तुंहिंजी ज़रूरत आहे न। तूं पाण खे मारी थो, इहे ख़ुदिगर्ज़ माण्हू जेके पंहिंजे लाइ जीअंदा आहिनि उहे पाण खे पाण मारींदा आहिनि, पर जेके जग जे लाइ जीअनि था पिया न, उन्हनि जो जीअण बि आसान अथव, उनजी ज़िंदगी बि आसान आहे। यानी पाण लाइ जीअणु, ख़बरदार यादि रखणु घुरिजे, पाण लाइ जीअणु ॾाढो ॾुखियो आहे, पर अलाह जे रसूल जे लाइ जीअंदव न सफ़ा आसान थींदो। ईअं ख़ुदा जी इबादत जे लाइ तूं ज़िंदा रह, त मां ज़िंदा राम आहे पंहिंजे रब जे लाइ, भला मुंहिंजी हयाती खे अञा बि वधाए, मां तुंहिंजी बारगाह में सजदा कंदो रहां, मां तुंहिंजो ज़िक्र कंदो रहां, मां तुंहिंजी कलाम जी तिलावत कंदो रहां, मां नेकियूं कंदो रहां। त इहो जीअणु आहे, उहो जीअणु इहो आसान आहे, पर जे इन रस्ते खां पोइ हटी वियो त पंहिंजे अखियुनि सां नतीजा ॾिसंदा पिया। फिर अल्लाह ताला हर मुस्लमान खे हिदायत फरमाए, पंहिंजी पनाह में रखे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह।